एसएचओ बांधी मुबैना तौर दुकानदारनि खे थाणे ते घुराए हुकुम सादिर करे छॾियो। ख़र्च वधी विया आहिनि, असांखे हर महीने मंथली घुर्जे। मंथली न ॾींदड़ दुकानदार जेल में हूंदा। एसएचओ बांधी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एलपीजी गैस जे दुकानदारनि मंसूर अली जमाली ऐं शादी खान जमाली प्रेस क्लब बांधी पहुची धाईंदे चयो त असां गुज़िरियल 3 सालनि खां गवर्नमेंट जे ॾिनल लाइसेंस तहत एलपीजी जी घरेलू गैस फ़रोख़्त करे रहिया आहियूं। केतिरा ई भेरा डीसी नवाबशाह ऐं एसी दौड़ दुकाननि ते अची लाइसेंस चेक करे विया आहिनि, पर उन जे बावजूदि एसएचओ बांधी वसीम मिर्ज़ा मंथली घुरी आहे ऐं कारोबार करणु नथो ॾिनो वञे। हुननि वधीक चयो त अॼु बि एसएचओ वसीम मिर्ज़ा, वॾो मुंशी अली हसन ब्रोही ऐं पुलिस एहलकार वाहिद दाहिरी थाणे ते घुराए चयो त 5000 महीनो ॾियो त दुकान हलायो, न त अव्हां जा दुकान सील करे मुख़्तलिफ़ केस हणी जेल हवाले कंदसि। हुननि डीसी नवाबशाह, एसएसपी नवाबशाह, डीसी दौड़ ऐं आला अमलदारनि खे अपील कई आहे त एसएचओ बांधी वसीम मिर्ज़ा ऐं ब्लैकमेलर अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।